ये राज्य टाइम थे मीनार पाकिस्तान। चॉकलेट क्या है? चॉकलेट वनीला 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 मां इसरान शेयर करना से हाँ हिकिड़ी चांहि घुराए थोरो हिते ई अची थी न चॉकलेट वनीला ॿ चॉकलेट। ये आहे हवेली। हिते असां आया आहियूं कुझु चांहि कोई आइसक्रीम कोई डिफरेंट शयूं ट्राई करण जे लाइ। हीअ असांजी नंढिड़ो बेबी, असांजी बेबी जी अम्मा, हे अबो, हे छोनो बच्चो, हे लाजना बेबी ऐं हे ॿ मुंहिंजा वॾा बेबीस ऐं हे हिकिड़ो मुंहिंजो हेॾा बेबी हे हे मज़ो आहे। सो साम्हूं हिते सॼियूं अहिड़ियूं लालटेन्स लॻियल आहिनि जीअं फानूस लालटेन, ॾाढो प्यारो व्यू आहे, ज़बरदस्त। हलो असां सभई वञूं था हिते चकर हणणु। हथु पकिड़ो राजे, हथु पकिड़ो। ठीकु आहे, राजे मुंहिंजो हथु पकिड़ियल आहे ऐं छो त हिननि स्टॉल्स जी मूंखे वीडियो भरणी हुई। हे हिते चांहि जो स्टॉल आहे। ज़बरदस्त भाजी चाय तंदूरी गुलाब जामुन सराजी कहते चाय इतनी मेरी आ सराजी हवेली मशहूर। अरे पुतली तमाशा, पुतली तमाशा, पपेट शो। भाई मेरे हाथ में इस वक्त पैसे ही नहीं है, मैं मुफ्त में तो नहीं देखूंगी ना। वो तो तोटा है, चले दिखा दे दिखा दे दिखा दे। मां पंहिंजो पर्स हुते रखी आई आहियां सुगंध वटि। हाँ सही, मां सच्ची ॻाल्हि आहे मां पर्स हुते छॾे आयमि। 300 तो बहुत है। हाँ लाइव म्यूजिक जबरदस्त। मैम खाना खाएंगे आप लोग कि भाई साहब बैठा आप? थैंक यू। क्या करते हैं मैंने वेट करा वेट भाई बारबेक्यू साम्हूं जेके आहिनि कुझु हैंडीक्राफ्ट्स ऐं ज्वेलरी शॉप्स आहिनि, ईअं ॾिसूं था असां। अचो पहिरियों असां वीडियो ठाहियूं पोइ अचूं था हिते वठूं। हैंडीक्राफ्ट्स, वुड क्राफ्ट्स, ज्वेलरी, माशाअल्लाह। ये पान शॉप आहे हिते। ये सॼी ज़बरदस्त शयूं आहिनि। माशाअल्लाह आप काम खुद करती हैं? वालेकुम अस्सलाम। वीडियो बना रही हैं? जी जी मैं वीडियो बना रही हूँ। यहाँ लिखा हुआ है चावल के दाने पर खूबसूरत नाम लिखवाएं। जी बिल्कुल, मैं खुद काम करती हूँ। चावल के अच्छा। दाने पे नाम भी लिखती हूँ, मेहंदी भी लगाती हूँ। माशाअल्लाह। जी तो यहाँ पे आपकी इतनी आमदनी हो जाती है कि आप? घर चल रहा है, अल्लाह का शुक्र है।
इस आमदनी से। जी बिल्कुल, अल्लाह का शुक्र आपके है। रिस्क में बहुत बहुत बरकत दे। जी मेरे बहुत 2 अच्छा बच्चे लगा। हैं, 2 माशाल्लाह मेरे बेटे हैं। हस्बैंड की डेथ हो गई है, 2.5-3 साल हो गए हैं। अब मैं अकेली सर्वाइव कर रही हूँ और अल्लाह का शुक्र है, अल्लाह बहुत अच्छा सेटअप दिला रहा है। भई हवेली में हिते जेको बि अचे न त हिननि खां ज़रूरु काई न काई सर्विस वठे। सो ही मेहंदी भी हणनि थियूं, ये टॉयज़ भी सेल थियूं कनि, चांवरनि जे दाणे ते नाला भी लिखनि थियूं। आपके पास कोई लिखा हुआ है? ये सैंपल है सारे। अच्छा ये सैंपल है सारे। दूसरी ट्यूब पकड़े ना, इसमें बीड्स हैं। ये है। ओ माय गॉड, हे बिल्कुलु हिन जी टिप में आहे हेठि। मां एतिरो कैप्चर नथी करे सघां, पर तव्हां जी जानी हिकिड़ो मिंट बीहो, हिकिड़ो मिंट। हे ॾिसो चांवरनि जे दाणे ते नाला लिखियल आहिनि। ज़बरदस्त माशाअल्लाह, हुनर आहे आलीशान, बेहतरीन। बहुत शुक्रिया। मेरी आपके लिए दिल से दुआएं हैं। अल्लाह बहुत बरकत दे आपको, बहुत हिम्मत वाली हैं आप, और अल्लाह भी ऐसे ही लोगों का साथ देता है जो हिम्मत का दामन नहीं छोड़ते। हाँ हिते वेहण जे लाइ रात जो हे त वुड क्राफ्ट आहिनि सॼा। सची ॻाल्हि इहा आहे त हर शइ ते दिलि थी अचे। हा न उहो ई थी चवां न, त हर शइ ते दिलि थी अचे। ऐं हे टेबलूं बॉक्सिस हा जानी अचूं था। आइसक्रीम जो ऑर्डर ॾिनो आहे न, अञा ईंदी जेसि ताईं। हे कायदे आज़म जे मज़ार जो मॉडल आहे। हे आहे फैसल मस्जिद जो शाही किलो, बादशाही मस्जिद, माशाल्लाह ज़बरदस्त। हिन त मुंहिंजी दिलि आई, बसि मां हिन जो रुगो फ़ोटो कढणु आई आहियां। हे सुगंध सुराणे ॾिस, विंड चाइम्स, विंड चाइम्स हिन में जेको बि आहे, हिन में हाथी विधियल आहिनि, हिन में मोर विधियल आहिनि। हिकिड़ा सुठा आहिनि न, हिन में हाथी आहिनि हिकिड़े में, हिकिड़े में मोर आहिनि। आहिनि अलाए प्लास्टिक जा आहिनि। हाँ ज़बरदस्त शयूं सुठियूं आहिनि। बहरहाल ये फ्रिज मैग्नेट्स आहिनि सभु। हाँ हिते आहे कोई कोन दुकान वारो। हिन जी रिक्शा जी क़ीमत पुछोसि। जे नानी हथ न लायो। हा अहिड़ो आहे असां वटि न, घर तव्हांजे लॻल आहे। आइसक्रीम मां हे फ्रिज मैग्नेट्स वरिता, हे हिकिड़ो रिक्शा, ऐं हे लेमन ऐं ऑरेंज जूस हिकिड़ो स्लाइस। हल्की थधा ऐं असां जेको आहे हल्की अच्छा हे हीअ थधा वा हे ॾिसजो अॻे आइसक्रीम पई आहे, अॻे आइसक्रीम पई आहे, इहा हल्की हल्की थधा। ठीकु आहे, हे असां सभु अची वियासीं वापसि। मां सुराण शेयर कंदासीं छो त असां ॿई इलाही सारो, मूंखे त ख़ैर अलाउ ई कोन्हे मिठो। ऐं असां जिते असां वेठा आहियूं इहो पासो आहे बादशाही मस्जिद जो। मस्जिद जा मीनार ऐं गुंबद नज़र था अचनि। हिकिड़ो गुंबद हे बिल्कुलु, हिकिड़ो मीनार बिल्कुलु असांजे भरिसां ई आहे वेझो। इहा भित आहे त सॼी। सो असां सभु चकर हणी आयासीं। हाणे उहा असांजी बाक़ी पार्टी वई आहे चकर हणणु, ॾिसणु, कुझु वठणु। सादिया घुराई आहे चांहि, तंदूरी चांहि,
ऐं इन सां हिननि असां सिंधीअ में चवंदा आहियूं ब्राउन शुगर वरी छा जी असां सिंधीअ में हिनखे चवंदा आहियूं मुस्ती गुड़ वारी मिठाई ऐं उर्दू ऐं हिन में पंजाबी में चवंदा आहिनि शकर तो इहे शकर ॾेई विया आहिनि मिठे करण जे लाइ 1000 रुपये नहीं दूँ दे दे चलो तेरे वर्गी लेके जा वाह जी वाह बहुत अच्छा जी बहुत अच्छा ये पुत्री तमाशा आगे पकड़े आजा साथिया ये साथी ये धोबी आ गया पर बादशाह का धोबी है कपड़े धोने के लिए सर के मैडम के बच्चों में और धोबी इधर मगरमच्छ दिखता है अल्लाह बचाएगा धोबी के जवान मेरे प्यारे जवान धोबी के जवान ये मगरमच्छ आ गया ड्रैगन ड्रैगन मेरे प्यारे जवान मूंखे चिमड़ी पई आहे ए न कंदो कुझु न कंदो ईअं ई आहे नकली आहे कराची वाले समंदर में डाल के आना हाँ जी वाह खा गया ले जाइए कराची वाले समंदर में हाँ जी वाह बहुत अच्छा ये कलकत्ते वाली गोरजान नूरजहान है और एक है अनारकली लाहौर शेर वाली अरे वाह अनारकली नूरजहान सहेलियाँ हाय हाय आहा ये अनारकली के खाना खाने के लिए कुक्कू में और नूरजहान आई है डांस करने के लिए नूरजहान ने सब सर को सलाम करो सब मैडम को सलाम करो इनके बच्चों को सलाम करो तालियां बहुत अच्छा जी बहुत अच्छा तालियां जी तालियां हर कैसे इनाम देके जाते वहाँ जी वहाँ बहुत बड़ी इनाम देके जाएंगे सब मैडम साहब लाल लाल कुर्ती में घोड़ा का बचवे ओए होए लाल लाल कुर्ती में घोड़ा का बचवे तेरे में बंदे भौंकी होई सब देख दन्ना लुट के सपनियों के चक्करों में पड़ गए हम लाल लाल कुर्ती में घोड़ा का तेरे में बंदे भौंकी होई सब देख दन्ना लुट के सपनियों के चक्करों में पड़ गए हम लाल लाल कुर्ती में घोड़ा का ये मोहर बन गई मोहर का आहा आहा वाह रे वाह बहुत अच्छा जी बहुत अच्छा बहुत अच्छा वाकई बहुत अच्छा है कहाँ तेरी गद्दा नाक बहुत अच्छा संभाल के जैसा कुछ करती है फिर आपको कुछ करेंगे देख दन्ना लुट के ये पाटे खान को छोड़ दो नूरजहान ये बोल रही इतने बड़े सर खड़े इतनी बड़ी मेड में खड़ी है मुझे का बड़ी नाम नहीं दे रही बहुत बड़ी नाम दे के जाएंगे वाह रे वाह कैसे लालटेन उठा के कैसे कदरदान कदर करते हैं लाल लाल कुर्ती में घोड़ा का बदन तेरे में बंदे भौंकी होई सब देख दन्ना आय हाय देख दन्ना लुट के सपनियों के चक्करों में पड़ गए हम लाल लाल कुर्ती में घोड़ा का बदन तालियां कुछ करा आप इनको कुछ करो जैसे आप बड़े को बड़ी बड़ी इनाम दे दो हम जब भी फारक दे दो अल्लाह को कुछ नहीं तुम भी डाल दो
सारी नाम ये हम सबकी तरफ से देखो चुप करो। ये हम सबकी तरफ से दलेर नहीं सर 300 बोले थे ना तुमने, हमने 500 दिए। देखो राजी अचंदी 80 थी लॻा ऐं ॿियो 80 हुते आहे।